अस्सलाम वालेकुम। शाद खुशो वर्क यूट्यूब चैनल में तव्हां सभिनी दोस्तनि खे प्यारी प्यारनि खे दिल वारनि खे सिंधी भेणनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पैं जावेरी जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त थियण वारा आहिनि। जी हाँ दोस्तों, अचण वारे एपिसोड में तव्हांखे सुठा सीन ॾिसण वटि मिलंदा, छो त ड्रामो बहितरीनु मोड़ ते पहुतो आहे। जाबर भी मैदान ते लथो आहे, दिलावर भी मैदान ते लथल आहे, मंसूर खान करम खान भी मैदान ते लथल आहिनि, सावल भी मैदान ते लथल आहे। ऐं नेक्स्ट एपिसोड जेका अचण वारी किस्त आहे इन में हाणे चाकर खान भी तव्हांखे मैदान ते नज़र ईंदो। चाकर खान की या कोमल जेको आहे भॼाईंदी, हितां हाणे चाकर खान जी एंट्री थियण वारी आहे या को ग़ाइबु हुयो ॿ टे किस्तनि में, हाणे उहो ज़ाहिर थींदो अचण वारे एपिसोडनि में। ऐं उतां ईअं कोमल इन खे हितां भॼाईंदी ऐं फ़रार कंदी ऐं अकबर खान खे जंहिं ॻाल्हि ते गुस्सो ईंदो। दोस्तों अचण वारे एपिसोड में सुठा इहे सीन तव्हांखे ॾिसण था मिलंदा। वीडियो पोइ पंहिंजी पुॼाणी ते असांखे ॾींदा इजाज़त। मिलंदासीं तव्हां सां कंहिं ॿिए वीडियो में। मौला तव्हां ख़ुशि रखे, ख़ुशि हुजे आबाद हुजो, खिलंदा ऐं मुस्कुराईंदा रहो। असांजे हिन यूट्यूब चैनल शाहिद खुशो वर्क खे ज़रूरु सब्सक्राइब कजो। अहिड़ा वीडियो तव्हांखे हर बार मिलंदा रहंदा, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असांजे हिन यूट्यूब चैनल ते। बेल आइकन खे बि आल ते करे छॾींदा।